नवंदेरे में खबर शामिल क्यों था। कच्चे में खखराणी धुरन में झेड़े दौरान क़त्ल थियल नौजवान जो लाश केतरनि कलाकनि खां पोइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। ॻोठ मिठो खखराणी में पुरानी तकरार तां झेड़े दौरान फायरिंग में दोस्त मोहम्मद खखराणी मारिजी वियो। वाक़े जे केतरनि कलाकनि बाद मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। वारिसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। नवंदेरो में खबर अवांखे ॾियूं पिया। कच्चे में खखराणी धुरन में झेड़े दौरान क़त्ल थियल नौजवान जो लाश केतरनि कलाकनि बाद अस्पताल मुंतकिल कयो वियो। ॻोठ मिठो खखराणी में पुराने तकरार तां झेड़े दौरान फायरिंग में दोस्त मोहम्मद खखराणी मारिजी वियो। वाक़े जे केतरनि कलाकनि बाद मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। वारिसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। नवंदेरो जे कच्चे में खखराणी धुरन में झेड़े दौरान क़त्ल थियल नौजवान जो लाश केतरनि कलाकनि बाद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॻोठ मिठो खखराणी में पुराने तकरार तां झेड़े दौरान फायरिंग में दोस्त मोहम्मद खखराणी मारिजी वियो।